नाज़रीन, ठिकराठू में भी 10 मुहर्रम उल हराम के हवाले से मातमी जुलूस कढियो पियो वञे। हर पासे या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं पियूं वञनि ऐं विख विख ते ऐं हर चौक ते सबीलूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ठिकराठे खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मजीद महर। जी नाज़रीन, जीअं त समूरे मुल्क जी ठिकराठो में भी योम आशूर जो ॾियारो वॾी अक़ीदत और एतिराम सां मल्हायो पियो वञे। जेको मरकज़ी मातमी जुलूस आहे उहो ज़वार शाह मोहम्मद भट्टी जे पिण तां बरामद थी चुको आहे, जेको मुख़्तलिफ़ रूटनि रवायती रूटनि खां थींदो प्रेस क्लब रोड ॾेई ऐं निमाज़ ज़ोहरैन लतीफ़ इमाम बारगाह में अदा कंदो। उन बाद उते मजलिस पढ़ी वेंदी ऐं बाद में साॻे ई रवायती रूट सां वापसि थी करे ऐं शाम जो बख़्शण फ़क़ीर मंगणहार जे पिण ते नेर थींदो ऐं मुख़्तलिफ़ रूटनि ते जेको सबीलनि जो पिणु बंदोबस्तु कयो वियो आहे ऐं एस एच ओ मुबारकपुर जी अॻुवाणी में सिक्योरिटी जा पिणु सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। जी।